अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इनसाइट में मांखे भली कार थी चऊं। नाज़रीन, हलंदड़ इंतहाई अहम हफ़्ते जो आगाज़ थी चुको आहे। अॼु खां सियासी लिहाज़ खां इंतहाई अहम हफ़्तो हूंदो। असीं सभ खां पहिरियों ॾिसूं था जेकॾहिं त 2 ॾींहंनि खां पोइ यानी 12 जुलाई ते नाज़रीन, बल्कि हिकु ॾींहं खां पोइ जेको वेनसडे वारो ॾिहाड़ो हूंदो उन ॾींहं ते तोशाखाना रेफरेंस में इंतहाई अहम जेको ट्रायल आहे, वॾो ट्रायल आहे, ख़ान साहब ख़िलाफ़ उनजो आगाज़ थियणो आहे। उनखां सवाइ जेकॾहिं ॾिसूं था त हाणे हुकूमती मुद्दो पूरो थियण में, असेंबलियुनि जो मुद्दो पूरो थियण में 1 महीनो वञी बचियो आहे ऐं निगरां सेटअप जे हवाले सां जेतोणीकि हिन वक़्त ताईं का मशावरत न शुरू थी आहे, पर अहिड़ा इतला साम्हूं अचनि पिया, अहिड़ियूं ख़बरूं गर्दिश कनि पियूं त हिन हफ़्ते खां बाज़ाब्ता निगरां सेटअप खे वठी करे मशावरत जो आगाज़ थी वेंदो। उनखां सवाइ मौलाना साहब जी नाराज़गी बि अवां सभिनी ताईं पहुची चुकी आहे ऐं मौलाना साहब ॼाणायो आहे त न रुॻो खेनि इहो ख़दशो आहे त ऐं हू सख़्तु इन ॻाल्हि ते कंसर्न बि आहिनि त उन्हनि खे यादि ई न कयो वियो दुबई में जेके मीटिंग्स थियूं, मुलाक़ातूं थियूं, पर उनखां सवाइ हू इहो बि सम्झनि था त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे PDM जी का ज़रूरत ई न बची आहे। नाज़रीन, उन समेत वीकेंड्स ते जेकर नज़र विझूं था त हीउ वीकेंड बि तमामु घणो सियासी हलचल सां भरपूर रहियो आहे। हिन वीकेंड ते असां ॾिठोसीं त हिकु त सनसनी ख़ेज़ हिकिड़ो ट्वीट साम्हूं आयो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब जो, जंहिंमें ज़िक्र थियल आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल आसिम मुनीर साहब मथां कातिलाणे हमले जी मुहिम जो, जंहिंजो इल्ज़ाम PTI चेयरमैन ख़ान साहब मथां लॻायो वियो आहे। इहो बि ॼाणायो पियो वञे वज़ीर आज़म जो चवणु आहे त हीउ असीं हिन बेनक़ाब कयो आहे, इन मनसूबे जे हवाले सां जेका रिथाबंदी उनखे एक्सपोज़ कयो आहे ऐं लाॻापियल जेके इदारा आहिनि उन्हनि खे पिणु इहा ज़िमेवारी ॾिनी वई आहे त उन ख़िलाफ़ सख़्त खां सख़्तु कार्रवाई कजे। हिकु ॿी डेवलपमेंट बि असांखे वीकेंड ते नज़र आई त IMF पारां फंड्स जंहिंजो जेको स्टैंड बाय मुआदो थियो आहे हिन हुकूमत ऐं IMF विच में, उहे फंड्स रिलीज़ थियण खां अॻु ज़मान पार्क में PTI चेयरमैन ख़ान साहब सां मुलाक़ात कई आहे। IMF मिशन आहे ॼाणायो आहे, उते खोड़ ॻाल्हियूं बि थियूं आहिनि ऐं हिकिड़ी ख़बर इहा बि साम्हूं आई त ख़ान साहब IMF खां जे आॾो बि इहो मुतालबो रखियो आहे त इलेक्शन वक़्त ते करायो, जंहिंजे जवाब में IMF जो इहो रिस्पॉन्स साम्हूं आयो आहे त असीं का गारंटी नथा ॾेई सघूं त इलेक्शन वक़्त ते थिए, पर असीं प्रोग्राम अहिड़ो डिज़ाइन कयो आहे जंहिंसां जेको इलेक्शन आहे उहो पंहिंजे वक़्तु मौजूदु ई थींदो। फंड्स खां अॻु जे हीउ छा मामिलो आहे, छा ख़ान साहब अॻु जेके ॻाल्हियूं थियूं पिए त माइनस थियण वञनि पिया ख़ान साहब, के मामला अॻियां वधण पिया ऐं ख़ासि करे जेको तोशाखाना वारो ट्रायल आहे इहो वॾो डेडली साबित थी सघे थो ख़ान साहब लाइ। छा हिन अहम मामले खां पोइ छा ख़ान साहब जी रेलेवेंस बरक़रार रहंदी, छा हू माइनस थियण न पिया वञनि, को स्पेस क्रिएट थियो आहे, इनखे बि डिस्कस कंदासीं। ऐं रुॻो ही स्टैंड बाय मुआदो आहे, पर उनखां अॻु बि हेड्स ऑफ जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि सां IMF जो मिलणु ही कहिड़ो मैसेज आहे, इन ते बि ज़रूरु पंहिंजे एक्सपर्ट्स खां राय वठंदासीं। ऐं ॿियो जेको सियासी फ्रंट ते जेके डेवलपमेंट्स थियनि पियूं इहे कहिड़ो पैगाम ॾियनि पियूं, और इहो प्रोग्राम में ज़रूरु इनखे बि फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि डॉक्टर सोहराब सरकी साहब, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु मौजूदु आहिनि हिकिड़े प्रोग्राम में सिद्दीकुल फारूक साहब, मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान आहिनि। नामियारा सनतकार आहिनि, तज़िया निगार आहिनि, मूंसां गॾु मौशी माहिर आहिनि, मूंसां गॾु मौजूदु आहिनि इख्तियार बेग साहब, पाण पॉलिटिकली बि तमामु घणो मुतहरिक नज़र ईंदा आहिनि, नज़र हूंदी आहे उन्हनि जी मामलनि ते, उहे बि पिणु मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। ऐं फ़ोन लाइन ते मूंखे जॉइन कियो आहे नामियारा सहाफ़ी आहिनि, तज़िया निगार आहिनि, डेली सिंधियार जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहब, मूंसां गॾु फ़ोन ज़रिए जो कि प्रोग्राम में शरीक हूंदा। सभिनी खे भली कार थी चवां ऐं अवां सभिनी जी इजाज़त सां सोहराब साहब मिर्ज़ा बेग साहब खां आगाज़ कयूं था। थोरो सम्झंदासीं त वीकेंड ते जेका हीअ डेवलपमेंट नज़र आई है इन जो छा मकसद है। बेग साहब आपको वेलकम करती हूँ प्रोग्राम में। और फिर मैंने जिक्र किया कि ये वीकेंड हम देखते हैं या फिर आज का दिन या जो आने वाला हफ्ता हमें नज़र आ रहा है, ये जो कमिंग वीक है और या फिर ये जो रवां हफ्ता है, इसमें बड़ी डेवलपमेंट्स देखने में आ रही हैं, बड़ी सियासी तौर पर मुआशी लिहाज से ये बड़ा भरपूर वीक नज़र आ रहा है। लेकिन वीकेंड पर जो डेवलपमेंट नज़र आई वो बताइएगा हमें कि फंड से पहले ये जो मुलाकात है इसको कैसे देखते हैं आप, और फिर ये भी बताइएगा कि स्टैंड बाय मुआहदा हुआ है लेकिन उससे पहले हेड्स ऑफ पॉलिटिकल पार्टी से मुलाकात, इसकी कोई पहले नज़ीर मिलती है, कोई इसी मिसाल मिलती है, और फिर क्या मैसेज इससे अखज़ किया जाए। जी बहुत अच्छे सवालात हैं और सब वो सवालात हैं जिनका जवाब व्यूअर जानना चाहते हैं। देखिए पहली चीज तो ये है कि IMF का पुराना एग्रीमेंट जो है जो 30 जून को खत्म हो रहा था, उसका 9वां और 10वां जायजा जो मुकम्मल नहीं हो सका, लिहाजा उसके तहत $2 बिलियन और अगर सिर्फ 9वें के देते तो $1 बिलियन की अदायगी नहीं हो सकी। 30 तारीख को ये खत्म हो रहा था। मैंने अपने तमाम कॉलमों में और आपके टीवी के प्रोग्रामों में हमेशा यही कहा कि अब जरूरत इसमें है
वो डिप्लोमेटिक सपोर्ट हासिल करने की वेस्ट की, बिलखुसूस अमेरिका से, क्योंकि अमेरिका का और वेस्ट का बड़ा इन्फ्लुएंस है आईएमएफ बोर्ड के ऊपर, मेजर शेयर होल्डिंग उनकी है। और फिर ऐसे ही हुआ, वजीर आजम साहब ने आईएमएफ की एमडी से भी बात की, फिर आपने देखा कि इसाक डार साहब ने और इब्राहिम भुट्टो साहब ने अमेरिकन एम्बेसडर से बातचीतें की, बहरहाल आइस मेल्ट हुई और अब उन्होंने 9 महीने का स्टैंड बाई एग्रीमेंट साइन कर लिया है $3 बिलियन के अदायगी करने के लिए, लेकिन इसकी बोर्ड अप्रूव करना था और इन्होंने रिकमेंडेशन बोर्ड को भेजनी थी, जो इंशाल्लाह मिड ऑफ जुलाई तक हो जाएगा 2-3 दिन में। लेकिन इसमें जो नई चीज एक है जो आपने बिल्कुल सही पूछा, वो एक मुनफरद चीज थी कि आईएमएफ ने पहली बार हुकूमत के साथ अपोजिशन पार्टी से भी इस मुआहदे के लिए कंसेंट लिया, उनकी रजामंदी को मालूम किया और ये देखा कि क्या वो इसको एंडोर्स कर रहे हैं इस मुआहदे को, क्योंकि बीच में पीटीआई की हुकूमत अक्सर ये बोलती थी कि जी हम मुआहदे से बदल जाएंगे, हम नहीं मानेंगे, हम तोड़ देंगे। तो इससे ट्रस्ट डेफिसिट बहुत हो गया था और ट्रस्ट डेफिसिट यानी एतमाद की कमी हो गई थी आईएमएफ में और हमारी हुकूमत के दरमियान। तो उसका एक हल ही सिर्फ यह था कि इनसे सबसे फर्दन पूछ लेते जो बड़ी सियासी जमातें। मुझे बड़ी खुशी है कि पीपीपी और पीटीआई और ऑफ कोर्स मुस्लिम लीग नून जो हुकूमत है, तीनों ने इसको मुल्क के लिए जरूरी करार दिया और कहा कि ये हम इसको सपोर्ट करते हैं, हम इसको एंडोर्स करते हैं, जिसके बाद आईएमएफ का वो खदशा दूर हो गया कि इसमें कुछ सियासी जमातें इसको सपोर्ट कर रही हैं और कुछ नहीं कर रही। अब ये तासुर खत्म हो गया। आज एक और गुड न्यूज है और हम लोग बड़ी कंजूसी से गुड न्यूज शेयर करते हैं। एक तो आईएमएफ का स्टैंड बाई एग्रीमेंट हो गया, रुपी आपने देखा कि वो ऊपर नीचे आके 277 278 पे आया, ओपन मार्केट में डॉलर 281 पर आ गया। 2-3 रुपए का फर्क तो नॉर्मल चलता है। ये रुपये को बड़ा इस्तेकाम मिला। फिर आपने ये देखा कि आज फिच दुनिया की सबसे बड़ी क्रेडिट रेटिंग एजेंसी है। 3 क्रेडिट एजेंसीज है नाजिया, एक फिच है, एक स्टैंडर्ड एंड पुअर है और एक मूडीज है। इन तीनों ने हमारी रैंकिंग को डाउनग्रेड किया था, यानी मंफी किया था माशी हालात की वजह से। आपको सुन के ये खुशी होगी, आई फिच ने पाकिस्तान की क्रेडिट रेटिंग जो डाउनग्रेड की थी उसको अपग्रेड करा है, यानी CCC- जो थी उसको CCC+ कर दिया है। अब ये खुशाइन बात है और ये इस तरफ है कि दुनिया के माशी पंडित, माशी माहिरीन, डोनर्स एजेंसीज, क्रेडिट रेटिंग एजेंसीज पाकिस्तान में मुस्तकबिल में माशी इस्तेकाम देख रहे हैं, मुस्तकबिल में एक बेहतर माशी बहाली को देख रहे हैं, जिसमें सियासी इस्तेकाम भी जरूरी है। और यही वजह है कि इन तीनों सियासी जमातों ने इर्रिस्पेक्टिव ऑफ उनका अपना अपना मसलक है, लेकिन उन्होंने इस आईएमएफ के ऊपर टोटल इत्तेफाक करके और आईएमएफ को जो है वो केस फॉरवर्ड करा बोर्ड मीटिंग के लिए विद एंडोर्समेंट ऑफ ऑल पॉलिटिकल पार्टीज, जिसमें अपोजिशन पार्टीज भी शामिल है। अब आप देखिए इसे दुरुस्त फरमाया बेग साहब, आपने दुरुस्त फरमाया और आप ही की बात को आगे बढ़ाऊंगी दूसरे पैनलिस्ट तक। आपने दुरुस्त फरमाया कि हमने देखा कि ट्रस्ट ऑफ डेफिसिट पर एक लंबा पीरियड स्ट्रगल भी हमने देखी, एफर्ट्स भी देखी और फिर सफ़र भी हमने देखा। डॉक्टर सौरभ सरकी साहब आवां वठी ईंदसि। हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका बेग साहब कई त सुठी ख़बर आहे, इन खां अॻु मूडीज़ बि कुझु ज़ाहिर कयो त हाणे मामूली गुंजाइश असांखे हाणे नज़र ईंदी, का बहितरी ईंदी। अॼु फिच पारां जेको बेग साहब बि ज़िक्र कयो ऐं सुठी ख़बरूं बि साम्हूं हाणे अचनि पियूं। ऐं पर उन खां अॻु जेका ही मुलाक़ात थी आहे, बेग साहब ॼाणायो त हीउ तमामु अहम स्टेप आहे त जेको ट्रस्ट डेफिसिट हो हाणे हुननि जो इहो तासुर ख़तमु थियो। हाणे ऑपोजिशन बि हिकु पेज ते आहे, एटलीस्ट हिन मईशत वारे मामले ते वठी करे। पर हाणे ही अवां कीअं पिया ॾिसो, ही वॾी ज़िम्मेवारी हूंदी ख़ासि करे हुकूमती इतिहाद में शामिल पार्टीज़ ते जिन इहो मुआदो कयो आहे त हिनखे बरक़रार केतिरे वक़्त ताईं रखी सघनि थियूं। असां वटि मुआदा थियनि था, मेंटेन नथा थियनि। वॾी महिरबानी तव्हांजी। बिल्कुलु तव्हां जीअं बेग साहब चयो त तमामु सुठो क्वेश्चन तव्हां इहो रखियो आहे। बेग साहब खे बि चयो, वरी जेको ॿियो क्वेश्चन आहे इहो बि ॾाढो सुठो आहे। इहो आहे त आम तौर ते तव्हां पाण ॾिठो त जेके हुकूमतूं हूंदियूं आहिनि पूरी दुनिया जे अंदरि, जेकी ॿी का हुकूमत ईंदी आहे, कोई इंटरनेशनल माइदो हूंदो आहे, उनखे ऑन कंदियूं आहिनि। बदकिस्मती सां हिते तव्हांजे काफ़ी प्रोग्रामनि में असां वेही करे असां इहा डिस्कस बि कईसीं
PTI जी हुकूमत ॿियो त छॾियो पर पाण जेको वाइदो कयो उन ते बि न बीठी IMF सां, जंहिंजे करे हिकिड़ी इहा उनखे हिकिड़ो पॉलिटिकल रंग ॾिनो वञे थो त हिकिड़ो उनखे इहा PTI वारा इन शइ खे कैश बि कराइनि था त ॾिसो IMF वारा वञी करे उन्हनि सां मिलनि था। हिन वक़्तु जेकी हाणे पाण वेठा आहियूं स्टूडियो में ॻाल्हायूं था, हिन वक़्तु इहा पोज़ीशन आहे त PTI अञा ताईं बैन कोन थी आहे, उन्हनि जा जेके अञा पार्टी खे अञा उहो बैन न कयो वियो आहे, त ज़ाहिर आहे हिन वक़्तु उहा हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे पाकिस्तान में, जीअं ॿियूं पार्टियूं आहिनि। त उन हिसाब सां IMF हिकिड़ो इहो असांखे पाण खे करणु खपे अहिड़े क़िस्म जी जेकी आहे, असां पंहिंजे मुल्क खे मथां ॾिसी करे असां इहे ॻाल्हियूं कयूं, पर बदकिस्मती सां जेके असांजूं जेके आहिनि एजेंसियूं जंहिंखां असां कर्ज़ु वठूं था उहे इहे अहिड़े क़िस्म जी माना प्रैक्टिस करनि थियूं जेकी न थियणु खपे। ऐं बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई, कॾहिं अहिड़ो को मिसाल बि न, दुनिया में बि अहिड़ो मिसाल न हूंदो आहे, छाकाणि त ॿियूं जेके गवर्नमेंट्स हूंदियूं आहिनि उनखे ऑन कंदियूं आहिनि। बदकिस्मती सां पाकिस्तान जी इहा पोज़ीशन न हुई, ऐं उन में मां सम्झां थो त PTI जी जेकी गवर्नमेंट हुई ऐं उन जहिड़ा स्टेप वरिता या जेको उनखे बैकआउट कयो, तव्हांखे पाण ख़बर आहे त तेल जो हिकिड़ो वाइदो करे त महांगो ऐं उनखे सब्सिडी ॾेई करे उनखे सस्तो विकियो, जंहिंजे करे वॾो बहरान पैदा थियो। ऐं जेकी पहिरियों अफ़रा तफ़री हुई मुल्क जे अंदरि, ज़रूरु महांगाई आहे ऐं हालात जेके आहिनि उहे न आहिनि स्टेबल, पर मक़सदु इहो आहे त कम अज़ कम जेकी उहा अफ़रा तफ़री उहा सेटल डाउन ज़रूरु थी आहे, उहे तव्हां बि महसूसु कयो था। उन हिसाब सां मां सम्झां थो त जेकी हिन वक़्तु सूरत हाल आहे उहा अल्टीमेटली जेके हिकिड़ी मज़बूत क़ौम या जेको पाकिस्तानी इहो चाहींदो त इहे जेके मुआहिदा थियनि था IMF सां या जेके असांखे इहे कर्ज़ु वठिणो पए थो, कंहिं न कंहिं तरीक़े सां असां निकिरूं ऐं असां वॾा सख़्तु जेके आहिनि उन में फ़ैसिला कया आहिनि हिन गवर्नमेंट जेके, जंहिंजो नतीजो तव्हां पाण ॾिसो था त इमरान ख़ान पहिरियों जेके बि इलेक्शनियूं हुकूमत में हाराए पियो, हे हुकूमत आई त बाई इलेक्शन छा पाण बीठो बि अलाए केतिरनि इलेक्शन ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब खां बि वधीक सीटनि ते उन इलेक्शन खटी। उहो उन जो रिएक्शन हो, जेके माना सख़्तु फ़ैसिला कया हुकूमत मौजूदा, त उन जे रिएक्शन में माण्हुनि उनखे इमरान ख़ान खे वोट ॾिनो, त उन ईअं सम्झो त मां को शायदि पॉपुलर आहियां। पर हाणे आहिस्ते आहिस्ते माण्हुनि खे इहा ख़बर पए थी ऐं माण्हू बि इन शइ खे महसूसु करनि था। इंशाअल्लाह ताला स्टेबिलिटी ईंदी ऐं मां सम्झां थो त हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे उहा इहा आहे त जीअं तव्हां इहे खोड़ ॻाल्हियूं कयूं तव्हां पंहिंजे इंट्रो में, उन में वधीक अॻे डिस्कस थींदियूं त वॾियूं तब्दीलियूं अचण वारियूं आहिनि। बेग साहब बि तव्हांखे ॿुधायो, सुठा इंडिकेटर्स आहिनि, इंशाअल्लाह ताला असां बहितरी तरफ़ वञूं। बिल्कुलु सोराब साहब, त मईशत जे हवाले सां जीअं असांखे बेग साहब ॿुधायो त सुठा इंडिकेटर नज़र अचनि पिया, पर सिद्दीकुल फारूक साहब आपकी तरफ आऊँगी, लेकिन सियासी लिहाज से जो इंडिकेटर्स हैं वो उस वक्त जो कहानी बयान कर रहे हैं उस पर ज़रूर आपसे हम चाहेंगे कि आप उस पर ज़रूर रोशनी डालें। सबसे पहले तो मौलाना साहब बड़ा गिला कर रहे हैं कि आप लोगों ने याद ही नहीं किया, वो PDM के सरबराह हैं, लेकिन वो ये भी गिला कर रहे हैं कि जब जब ज़रूरत महसूस हुई फिर उस वक्त याद करते हैं। अभी रवाबत हो गए, मुलाकातें हो गई, मामलात मशावरत हो गई, लेकिन याद ही नहीं किया गया मौलाना साहब को। वो ये फरमा रहे हैं कि अब तो PDM की कोई ज़रूरत ही नहीं बचेगी। आप क्या कहेंगे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना साहब PDM के सरबराह हैं और बहुत सीजन पॉलिटिशियन भी हैं, गहरी बात भी करते हैं। दो पार्टियों के सरबराह मिले हैं, तबादला ख्याल होता रहा है, कोई फैसला नहीं हुआ। सही, अगर कोई फैसला हो गया होता तो फिर गिला करना बनता था। नवाज शरीफ साहब, सिद्दीकुल फारूक साहब जो आवाज घट तो अचे, प्रोड्यूसर साहब मेहरबानी कर थोड़ी सुन। जी 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 एजाज साहब, मौलाना से भी राब्ता कर लेंगे और इंशाअल्लाह उनको कोई गिला है वो दूर कर देंगे। यहाँ भी डिस्कशन होनी है, केयर टेकर गवर्नमेंट जो बननी है वो बहरहाल आइन के मुताबिक बननी है, अभी कोई नहीं बनी। ठीक, लेकिन सिद्दीकुल फारूक साहब आगे बढ़ने से पहले ये नौबत आती क्यों है हर बार? बड़े सीज़न, आपने बिल्कुल सही फरमाया, आप हैं, सोराब सरकी साहब यहाँ पर बैठे हैं, मौलाना फजल रहमान साहब का जिक्र का आप कर रहे हैं, सारे ही सीजन पॉलिटिशियंस हैं, सब ने देखे हुए हैं माजी के अदवार, करंट अदवार, फिर ये नौबत हर बार क्यों आ जाती है? ये इत्तेहाद भी कोई नई बात नहीं है। जी, हम सब इंसान हैं और एक पार्टी नहीं है, दो नहीं है, दो नहीं है, 4-5 से भी ज़्यादा पार्टियां हैं। तो जब इतनी पार्टियां हों तो उनमें
ये छोटी मोटी बातें, कभी शकररंजी, कभी गिला, ये होता रहता है। असल बात ये है कि तमाम पार्टियां जो PDM की हैं, पीपल्स पार्टी भी, इनका अखलाक अच्छा हो, शाइस्तगी हो, जो बात करें शाइस्तगी से करें, गिला करें तो शाइस्तगी से करें और फिर बैठ जाएं दोबारा। तो ये सारी बातें मौजूद हैं PDM और उसकी लीडरशिप में। इसीलिए मैंने ये गुजारिश की है कि इंशाअल्लाह ये जो मौलाना मोहतरम को शिकायत पैदा हुई है ये बहुत जल्द दूर हो जाए। ठीक, लेकिन शिकायत अपनी जगह, आपने कहा बहुत जल्द वो गिले उनके शिकायतें दूर कर देंगे, लेकिन वो साथ साथ ये भी कह रहे हैं कि PDM की अब कोई ज़रूरत नहीं बची। इस पर, इसको आप कैसे वो देखते एक हैं? अलग बात है। जी, वो ये है जो उसने एक बात की है कि अगर असम्बली जो है, अगर नहीं बल्कि यकीनन अगस्त में ही तोड़ दी जाती है, जी, 5-7 अगस्त को, फिर उसके बाद PDM की पार्टियां अपने अपने प्लेटफॉर्म से अपने अपने इंतखाबी निशान के तहत इलेक्शन लड़ेगी। सीट एडजस्टमेंट करती हैं तो वो आज़ाद होंगी, को कहीं अगर इकट्ठी हो जाती हैं तो वो आज़ाद होंगी। तो PDM के तौर पर इलेक्शन तो नहीं लड़ेगी। तो इलेक्शन में PDM बतौर इत्तेहाद के इलेक्शन नहीं लड़ेगा। इस लिहाज से उन्होंने एक बात की है, ये बात दुरुस्त है, लेकिन सब पार्टियों में अंडरस्टैंडिंग होगी, फाहम तफहीम होगी। और मौलाना साहब के तो हम सब बड़े मद्दा हैं। जी एजाज साहब, अवां छा चवंदो? चवंदा त को इहो गिलो करणु ठहे न पियो, छाकाणि त मशावरत ई रुगो थी आहे, ॻाल्हियूं थियूं आहिनि, को फ़ैसिलो न थियो आहे। ॿियो सिद्दीक़ुल फारूक़ साहब सम्झनि पिया त वाकई हीअ ॻाल्हि दुरुस्त आहे त PDM जी, छाकाणि त हू इलेक्शन में ही तार नज़र कोन ईंदो, इन करे मौलाना साहब जी इहा ॻाल्हि वज़न में वज़न आहे, दुरुस्त आहे। बिल्कुलु आहे वज़न। ऐं जहिड़े तरीक़े सां मौलाना साहब शिकवा कई, मीडिया में उहा ॻाल्हि खणी आयो, त ज़ाहिर आहे त हुनखे हुन ॻाल्हि जो दुख ऐं तकलीफ़ पती, त हुनखे जेको आहे त हाणे जॾहिं मामला सिधा थी रहिया आहिनि त उन मौक़े ते मियां साहब ओतिरी अहमियत न पियो ॾिए जेतिरी तहरीक हलाइण वक़्तु ॾेई रहियो हो। त इहो त हुननि जो पंहिंजी जाइ ते बिल्कुलु शिकायत जाइज़ आहे, पर मौलाना साहब वरी ठही बि जल्दी में वेंदो आहे। तो अॼु प्राइम मिनिस्टर सां शायदि मिलियो बि आहे, तो मेहदी हसन जी गज़ल वांगे त रंजिश ही सही चले एक बार फिर छोड़ने के लिए छोड़ के जाने के लिए। तो खैर वो तो पंहिंजी जाइ ते इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी PDM जे हवाले सां त मौलाना साहब अॻिते बि चई चुको हुयो त इहो को इलेक्शन जो इतिहाद कोन्हे को, ऐं बाक़ी सीट एडजस्टमेंट जेको आहे लाइक माइंडेड पार्टियूं आहिनि, ऐं ऑलमोस्ट जेको नेक्स्ट सेटअप ईंदो त उन में बि इहे सभु स्टेक होल्डर हूंदा, को प्लस माइनस पंहिंजे पॉलिटिकल स्ट्रेंथ सां। त उनजे करे इन्हनि जा फ्यूचर जा जेके पॉलिटिकल इंट्रस्ट आहिनि उहे बि हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि। त तंहिंजे करे फ़िलहाल माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ हिक ॿिए जे ख़िलाफ़ मथां बयानबाज़ी अञा कनि, बाक़ी अल्टीमेटली अॻिते हली वरी बि इन्हनि खे गॾिजणो ई पवंदो, ऐं उहा शइ नज़र अचे पई। त जेतिरे क़दुरु तालुक आहे इमरान ख़ान जो तव्हां ज़िक्र कयो, IMF जे हवाले सां मां सम्झां थो त पाकिस्तान जी इहा जेका पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजी सावरनिटी या थोरी घणी जेको हिकिड़ो भरम हुयो उहो बि इहो टोड़ियो आहे, ऐं इन हद ताईं न वञणु खपे हा। रज़ा रबानी साहब बयान त ॾिनो, पर उनजे आला क़यादत जे तरफ़ां का एंडोर्समेंट न आई, ऐं उल्टो उन्हनि मुलाक़ातूं बि कयूं। त इहो अजीब हिकिड़ो रवैयो आहे सियासी जमातुनि जो, ऐं उन में भले PTI दोल वॼाए, पर उन्हनि जेका बि कमिटमेंट ॾिनी आहे IMF खे, त उहा कंडीशंस अहिड़ियूं हुयूं त उहा शइ बि हुकूमत खे सूट थी करे, PTI खे उन हवाले सां सपोर्ट नथी थी। ऐं तव्हां जेको 12 तारीख़ जो ज़िक्र कयो त तोशाखाना केस, उहो तोशाखाना वारो केस जेके अॻु में जीअं मियां नवाज़ शरीफ़ खे नाइल करार ॾिनो वियो या जहांगीर तरीन खे कढियो वियो, त उहे जेके ग्राउंड आहिनि उन्हनि खां वधीक पावरफुल ग्राउंड इमरान ख़ान जे नाइली लाइ मौजूदु आहिनि, ऐं उनजो एविडेंस बि एतिरो जेको आहे त उहो ईअं फ्लोट थो करे पियो। पर कुझु सियासी मजबूरियूं, कुझु मुख़्तलिफ़ इदारनि मां जेका इमरान ख़ान खे सपोर्ट ई उनजे करे गवर्नमेंट घोसलो वारो जेको रवैयो रखियो, त अल्टीमेटली शयूं उन पासे ई वञनि पियूं। त मूंखे इमीडिएटली इहो नथो महसूसु थिए त को PTI या इमरान ख़ान एतिरो रिलेवेंट हूंदो ईंदड़ इलेक्शन में जो हू का अहिड़ो को अपसेट करे सघे। त इन गिवन सीनरियो में
त लॻे इहो ई थो त जन धुरिन ऐलान कयो त असांजो हाणे सियासत सां तालुक न आहे, त हक़ीक़त में त असुल किंग मेकर अञा बि उहे ई आहिनि ऐं उहे ई रिलेवेंट धुरियूं आहिनि जेके फ्यूचर जो सेटअप जो हिकिड़ो खाको तयारु कयूं वेठा आहिनि ऐं उन मुताबिक़ शयुनि खे कालब में विझण जी कोशिशि पिया कनि। त नतीजा बिल्कुलु ईअं ई बज़ाहिर त लॻनि पिया, पर पाकिस्तान आहे ऐं उन में कंहिं बि वक़्तु कुझु बि थी सघे थो ऐं कंहिं शइ खे तव्हां रूल आउट नथा करे सघो। ऐं जेतिरे क़दुरु पॉलिटिक्स जी तव्हां ॻाल्हि कई त सियासी धुरनि खे जेको आहे उहो सियासत नालो ई हिकिड़ो चवंदा आहिनि न, पॉलिटिक्स इज़ द आर्ट ऑफ पॉसिबल, त उन में हिननि फ़िलहालु हिकिड़ो झटके जे तौर ते IMF खां इहो एक्सटेंडेड फैसिलिटी त वरिती आहे, पर इहा मुंहिंजे नज़र में ईअं आहे जेको पाकिस्तान जूं ओवरऑल मुआशी हालतूं आहिनि उन मुताबिक़ त हिकिड़े थैलेसीमिया जे मरीज़ खे हिकिड़ी रत जी थैली मिली आहे ऐं पोयां का ख़बर कोन्हे त ॿी रत जी थैली आहे या न आहे, त अहिड़ी कंडीशंस में ख़ुशि न थियणु घुरिजे। ठीकु आहे, रिलीफ आर्ज़ी तौर ते ज़रूरु मिलियो आहे, पर अञा ताईं असांजा जेके रवैया आहिनि असां उहे सिधा करण जे लाइ तयारु कोन्हियूं कयो। हिन महिल बि 282 अकाउंट अहिड़ा आहिनि जिन ते IMF चयो त इन्हनि खे स्टेट बैंक जे मातहत कयो, तव्हां नथा कयो, ऐं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके प्रोटोकॉल जहिड़े तरीक़े सां वरिता था वञनि, जहिड़े त बेरहमाना तरीक़े सां हिन मुल्क खे लुटियो वियो। हाणे इमरान खान ने अॻे दफ़े $3 अरब जेके पैसा वरिता कर्ज़ वठी उहे तक़रीबन पंहिंजे माण्हुनि खे इंट्रेस्ट फ्री लोन जे तौर ते विराए छॾिया। हिकिड़ो मुल्क जेको $1 अरब जे लाइ तड़पे थो पियो, उन्हनि जो बि स्टेट बैंक डिटेल ॾियण लाइ तयारु कोन्हे। त माज़ी जी हुकूमत हुजनि या हीअ हुकूमत हुजे, इन्हनि सभिनी जा जेके रवैया आहिनि अञा ताईं उहे पब्लिक फ्रेंडली कोन्हनि के ढकोसलो ॾेखारण जी हद ताईं त ठीकु आहे, पर जेके शयूं ऑन ग्राउंड ॾिसण में अचणु घुरिजनि उहे रवैया न आहिनि। अञा बि 20 गाॾियुनि जे प्रोटोकॉल खां सवा 10 गाॾियुनि जे प्रोटोकॉल खां को मिनिस्टर हलण जे लाइ निकिरण जे लाइ तयारु कोन्हे को। त उहे जेके नियत हूंदी आहे शयुनि खे सिधे करण जी, फ़िलहालु हिननि खे हिकिड़ी इंजेक्शन मिली वई आहे, थोरो पेन किलर हिकिड़ो मिली वियो आहे, पर जेके रवैया आहिनि इहे जेसि ताईं उन्हनि में बुनियादी तब्दीलियूं न ईंदियूं तेसि ताईं तव्हांखे हाणे इहा बि ख़बर कोन्हे त ईंदड़ पेन किलर कॾहिं थो मिले। ऐं जीअं तव्हां चयो $3 अरब जेको 9 महीननि में मिलणा आहिनि, त $1 अरब हिन हुकूमत खे मिलंदो, $1 अरब निगरान खे मिलंदो, $1 अरब जेको आहे त नई इलेक्शन खां पोइ जेका हुकूमत ईंदी उन्हनि खे मिलंदो। सॉरी त इन मां ईअं थो लॻे त जेका इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट आहे उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो गेम प्लान आहे ऐं उन में हू इमरान खान खे रिलेवेंट करण जी कोशिशि कनि था, पर ग्राउंड रियलिटीज़ जे मुताबिक़ पंहिंजे जेके हिते जी हक़ीक़तूं आहिनि उन में उहो शायदि एतिरो बूटो न ॿारे सघे। हाणे ताज़ो तव्हां ॾिठो त एहसन इक़बाल जेको बयानु ॾिनो त चीन हिन हक़ में हुजे त को PTI जी हुकूमत अचे, पर उहे आया उन अनकंफर्टेबल इहो वक़्तु पाकिस्तान खे नुक़सानु थियो, जेके इंडस्ट्रियल ज़ोन ठहणा उहे न ठहिया, गोसलो वारो मामिलो थी वियो, गवादर जो कमु उहो न थियणो जेको हिन महिल ताईं उहो ऑपरेशनल थियणु घुरिजे आहे। त इलाही शयूं अहिड़ियूं थियूं जेके चीन खे रोकण जे लाइ अमरीकी ख़्वाहिश मुताबिक़ पोइ हुकूमत कयूं, ॼाणी वाणी या नादानस्ता तौर ते। त इहे शयुनि जो अल्टीमेटली नुक़सानु पाकिस्तान खे पहुतो ऐं मूंखे जेको इदराक थियणु घुरिजे हिन इमरजेंसी वारी कंडीशन में उहो मौजूदा हुकूमत में बि नज़र नथो अचे। सही, तमामु अहम ॻाल्हि। ऐं पंहिंजा रवैया ज़ाहिरा सुधारणा पवंदा। असीं हीउ जेको रिलीफ मिलियो आहे, रिलीफ जीअं अवां चयो कुझु ॾींहं अॻु ज़रूरु अवां सभिनी खे यादि हूंदो, वज़ीर आज़म साहिब बि इहा ॻाल्हि कई त हीउ फ़ख्र जी न पर फ़िक्र जो वक़्तु आहे, फ़ख्र जो न फ़िक्र जो वक़्तु आहे असां सभिनी खे, पर उहो नज़र बचणु खपे एक्शन्स में। जीअं एजाज़ साहिबु अवां फरमायो त उहो अञा ताईं एक्शन्स में नज़र न पियो अचे, वर्ड्स जी हद ताईं ज़रूरु इहे शयूं असांखे नज़र अचनि पियूं। बेग साहब बड़ा अहम पॉइंट उठाया एजाज साहब ने, उससे पहले आपने दूसरे पैनलिस्ट को भी सुना। वो समझते हैं कि ये जो रिलीफ है इसको बरकरार रखने के लिए, आगे चलाने के लिए कुछ बड़ी अहम जिम्मेदारियां हुकूमत के कांधों पर हैं, वो आप देख रहे हैं किस हद तक उनकी जिम्मेदारियां अदा होते हुए। फिर एक दूसरी बात भी वो कर रहे हैं कि बहरहाल इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट इस हक में नज़र आती है कि किसी ना किसी तौर खान साहब को रेलेवेंट रखा जाए, उनकी रेलेवेंस रखी जाए सारे सिनेरियो में। उसको कैसे देखते हैं आप? देखिए, 2-3 चीजें मिक्स कर रही हैं। पहली चीज तो यह है कि IMF ने जो स्टैंड बाय एग्रीमेंट साइन किया है उसमें सप्लीमेंट्री ग्रांट्स के लिए हुकूमत को रोक दिया है, जो बीच में अप्रूव करा लेते थे
اور کوئی ایمنسٹی حکومت نہیں دے سکے گی. لہذا تاکہ ایک پراپر اسٹرکٹ ڈسپلن جو ہے فسکل ڈسپلن کو لے کے چلے, لہذا اتنا آسان کوئی بھی نئی آنے والی حکومت کے لیے نہیں ہوگا کہ وہ اپنے مرضی سے کنسیشن اور ریلیفز جو ہیں وہ دے سکے. جہاں تک سوال ہے, ہمارے دوست نے جو ابھی بات کی کہ وہ $3 بلین کا جو ٹرف اسکیم میں دیے گئے تھے, یہ یقیناً یہ بڑی رابری ہے, کیونکہ اس میں بہت ساری مشینیں جو منگائی گئی تھی لگی نہیں ہے, اور اس میں 628 بزنس مینوں کا نام ہے جو وہ ڈسکلوز کرنے کو تیار نہیں ہے, جو تقریباً بنتا ہے 436 بلین روپیز, جو انڈر کووڈ انہوں نے یہ ٹرف کے نام سے اسکیم بنائی تھی اسٹیٹ بینک میں, اور 1% مارک اپ تھا اس میں. بینکوں کو زیادہ سے زیادہ 4-3% مارک اپ میں ایڈ کر سکتے تھے, تو یہ 2 اور 3% کے اوپر ختم ہوا ہے, اور کچھ جگہ پہ یہ مس یوز بھی ہوا ہے. لہٰذا وہ ایک میں سمجھتا ہوں لہمت فکریہ ہے کہ اس کو آپ دیکھیں, کیونکہ ہمیں $1 پہ ہم طرح طرح ایلسیاں نکل رہی ہیں, را مٹیریل نہیں آ رہا ہے, فارماسیوٹیکل کے را مٹیریل نہیں آ رہا ہے, دوائیاں نہیں بن رہی ہیں, اور $3 بلین ہمارے ریزرو سے جب کم ہو گئے, ہمارے ریزرو ڈپلیٹس ہوئے, تو پھر وہ بتیاں جلی, اور پھر ہمارے رینکنگ ڈاؤن ہوئی, اور یہ روپی کے اوپر پریشر آیا وغیرہ وغیرہ. اس کے ساتھ بدقسمتی سے یہ ہوا ہے کہ $4 بلین ریمیٹنسز میں اور $4 بلین ایکسپورٹس میں کمی ہوئی ہے. تو آپ کو جو جھٹکا لگا ہے وہ 448 اور 3 بلین کی وہ جو اپنے ریزرو سے اسٹیٹ بینک نے تقریباً زیرو فائننسنگ کے اوپر 1% کے اوپر جو لون دیا ہے. کیوں کہ جب مشینیں آتی ہیں تو اس کے لیے ایڈیشنل ورکنگ کیپٹل کی ضرورت ہے. 24% پہ کوئی ورکنگ کیپٹل لینے نہیں جائے گا بینک میں. I will be the last person. یہی ہوا کہ وہ مشینیں ویئر ہاؤس میں ابھی تک پڑی ہوئی ہیں پورٹ قاسم میں بہت ساری کمپنیوں کی جنہوں نے لگانے کے لیے امپورٹ کیا تھا. تو یہ سب چیزیں ایک پلاننگ سے ہوتی ہیں. بجلی گیس کی لوڈ شیڈنگ ہو گئی ہے, تو آپ مشینیں لگا کے ایڈیشنل اضافی پاور کہاں سے مل رہا ہے. تو میں سمجھتا ہوں, اور یہ میری ذمہ داری ہے اس کو تھوڑا سا کلیریفائی کرنا, کہ اگر اس کو ایک منظم طریقے سے کرتے, ایک لمیٹڈ اماؤنٹ میں کرتے, اور اتنی مشینیں آتے جس کے لیے پاور اور گیس کی جو ریکوائرمنٹ ہے وہ پوری کی جا سکتی تھی, اور ساتھ ہی ساتھ یہ ڈالر کے ریٹ, یہ مارک اپ کے ریٹ اتنے نہیں بڑھتے کہ جو 10% تھا 11% تھا وہ آج 24% ہو گیا ہے. تو یہ مشینیں لگ کے آج ہماری ایکسپورٹ میں اضافہ کرتی ہیں, لیکن ہماری ایکسپورٹ $4 بلین کم ہوئی ہے. اس کے معنی آپ کی جو حکمت عملی ہے that didn't work out. اسی طرح آپ کا جو روپی کا فرق بڑھ گیا تھا 20 روپے اور 25 روپے کا, اس سے ریمیٹنسز ہماری پڑ گئی ہیں. $4 بلین کی ریمیٹنسز کم آئی ہیں. یہ وہ ریمیٹنسز گئی ہیں حوالے اور ہنڈی کی طرف, کیونکہ ایک غریب مزدور کو گلف کے 24, 22, 23 روپے $1 پہ زیادہ مل رہا تھا, تو وہ وہاں گیا. تو اس بار ہمارے ریزرو جو بالکل ڈپلیٹس ہوئے ہیں, اس میں $3 بلین کے یہ ٹرف اسکیم میں ریزرو سے ادا ہوئے, اور 4 بلین ریمیٹنس اور 4 بلین ایکسپورٹ ہماری کم ہوئی ہے. تو آپ $11 بلین کا جھٹکا لگا ہے آپ کو, جو آپ کے 3 بلین پہ آ گئی تھی ریمیٹنسز, جو آپ جا کے تھوڑا سا ریمیٹنسز نہیں, فارن ریزرو 3.5 بلین پہ آ گئے, اب جا کے 4.5 پہ ہیں. اور اب امید ہے کہ ورلڈ بینک, ایشین ڈیولپمنٹ بینک اور انفراسٹرکچر ڈیولپمنٹ بینک سے 2.5 بلین آئیں گے. 2 بلین سعودی عرب سیف ڈپوزٹ دے رہا ہے, اور 1 بلین UAE سیف ڈپوزٹ دے رہا ہے. تو جو $6 بلین کا شارٹ فال تھا, یہ ہمارے دوست ممالک نے اور ڈونرز ایجنسیز نے اس شارٹ فال کو پورا کر دیا ہے. اور یہ ایک بہت بڑی شرط تھی IMF کی کہ جو شارٹ فال ہے آپ کا ایکسٹرنل فائنینسنگ میں, وہ آپ پورا کریں دوستوں سے, یا تو سیف ڈپوزٹ کی شکل میں یا رول اوور کی شکل میں. تو چائنا نے ہمیں آلریڈی 2 بلین رول اوور کیا تھا, 1.5 بلین وہ ہم کو کمرشل بینکوں سے لون ارینج کر کے دے رہا ہے. تو یہ تمام چیزوں سے وقتی طور پہ ہم بہت بہتری کی طرف آ گئے ہیں, ڈوبتے ہوئے سنک ہوتے ہوئے سچویشن سے. لیکن آنے والے وقتوں میں جو ایکسٹرنل پیمنٹس ہیں بڑی ہیوی ہیں. ہر سال 3 سال $25 بلین کی پیمنٹس ہیں,
اور جو آپ کے ریسورسز ہیں اس میں شارٹ فال آ رہا ہے، لہذا آپ کو ہر سال یا تو اپنے ریمیٹنسز یا آپ اپنے ایکسپورٹ بڑھائیں گے. اب جو ایک انویسٹمنٹ فیسیلیٹیشن کونسل بنائی ہے اس سے بڑی امیدیں ہیں، کیونکہ اس میں ایگریکلچر، آئی ٹی اور منرل سیکٹر میں سرمایہ کاری 26 بلین یو اے، قطر، سعودیہ اور چین سے کوشش کی جائے گی. وہ ان کے وہ پروجیکٹ ہیں جو انہوں نے اناؤنس کیے تھے لیکن لگ نہیں سکے. اور لگ کیوں نہیں سکے؟ اس لیے کہ آپ نے وہ ریفارمز نہیں کی، آپ نے پالیسی میں نہیں کی، آپ نے جو ٹیکس کی ان کی شرح کم کرنی تھی وہ نہیں کیا. لہٰذا وہ کچھ تو دوسرے ملکوں میں چلے گئے، کچھ نے روکا ہوا تھا ویٹنسی میں چلے. ساری ڈسکشن یہیں پر آ کر رک جاتی ہے. آپ نے بالکل تفصیلی نشاندہی کی، آپ نے سارے ایریاز کی. سوربھ صاحب ہی ظاہرہ ان کھاں اگے اعجاز صاحب بھی یہی گال کئی تے جے پنجا اساں رویہ آن ہانے تے اسی بچی ویاسیں کچھ وقت لائے اساں کے عارضی ریلیف ملی ہو، پر اگیا چھا تھیندو ڈگھے وقت جی ایک جامع رتھا بندی کرنی پوندی. बिल्कुलु जामे रथा बंदी करणी पवंदी. पंहिंजा ख़र्च जेके आहिनि उहे घटि करणा पवंदा ऐं जेकी पॉलिसी अहिड़ी ठाही वञे जेकी पॉलिसी मुसलसल हलंदी रहे. असां वटि तव्हां पाण ॾिसो था त बदकिस्मती सां मां जीअं होश संभालियो आहे त जीअं मां पहिरियों जीअं सम्झ में आई त मोहम्मद ख़ान जोड़े जी हुकूमत हुई. मोहम्मद ख़ान जोड़े जो 5 नुकाती प्रोग्राम हो, वरी उन खां पोइ ॿियूं जेके हुकूमतूं आयूं, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी हुकूमत, वरी उन खां पोइ नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत, बिल्कुलु अपोज़िट तव्हांखे पाण ख़बर आहे त खोड़ अहिड़ा मामलात. ऐं ॿियो त छॾियो जेको हिकिड़ो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको हुयो त उन जो बि तव्हां पाण ॾिठो त पहिरियों मियां नवाज़ शरीफ़ वारनि बि नालो तब्दील कयो, वरी PTI आई त वरी उन नालो तब्दील कयो. त मतिलबु असांजे मुल्क जे अंदरि ॻाल्हि आहे त हर को जेको बि आहे सियासत जेको बि अची करे थो उहो ईअं चए थो त जेको आहे मुंहिंजी मार्केटिंग ते ऐं मूंखे सॼो क्रेडिट मिले. त अवाम जे लाइ सोचणु खपे त अवाम जी बहितरी कंहिं में थींदी ऐं हिकिड़ी जामे मनसूबाबंदी तहत जेकॾहिं असां अॻे वधूं त हिन मुल्क जे अंदरि असां त हाणे पूरी दुनिया में वञूं था, ॿिया मुल्क बि ॾिसूं था त हिन मुल्क जे अंदरि कंहिं शइ जी कमी न आहे. मां सम्झां थो जेकॾहिं कमी आहे उहा सही तरीक़े सां मैनेजमेंट थिए. ऐं जीअं ॿियनि मुल्कनि में तव्हां पाण ॾिसो त काफ़ी माना मूंखे त हाणे अमेरिका में मां हुयुमि, मूंखे 1.5 महीने में मूंखे कोई पुलिस वारो ई नज़र न आयो. हर माण्हू पाण ई उन खे जेके आहिनि कानून खे फॉलो करे पियो, पाण जिथे बत्ती हुई उते बीहे पियो, जिथे कानून मुताबिक़ हले पियो. ऐं इवन जेके आहिनि सभु माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे मुल्क सां सिंसियर आहिनि. अहिड़ी तरह असांखे बि ईअं ई करिणो पवंदो. ऐं असां वटि मां सम्झां थो त कंहिं शइ जी कमी न आहे. हिन वक़्त ताईं असां जेके बचियल आहियूं या सर्वाइव कयो आहे, वॾा जेके आहिनि रिसेसेशन आई, तव्हांखे पाण ख़बर आहे त जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी गवर्नमेंट हुई, उन खां पोइ कोरोना आई. कोरोना जे अंदरि बि तव्हां पाण ॾिसो त पूरा मुल्क जेके आहिनि वहिजी विया, असांजी माना मथे वञूं पिया. असां वटि अलाह जी महिरबानी सां वॾो जेकी आहे वॾे में वॾी जेकी ॻाल्हि आहे त असां वटि अफ़रादी कुवत तमामु वॾी आहे. ऐं ॿाहिरि वञी करे जेको असां ॾिसूं था उते जेके बि आहिनि त न सिर्फ़ु नौजवान पर जेके पोड़ा आहिनि उहे बि कमु करनि था. बदकिस्मती सां असां वटि इहा जेकी आहे पॉलिसी न आहे, उहो रुझान न आहे, उहा एडवोकेसी न आहे. त जेकॾहिं इहे सभु असां इन शयुनि खे वठी करे हलूं त मां सम्झां थो काफ़ी बहितरी थिए. मां तव्हां ॿियो ॿुधायां त जीअं हाणे उते 6 वॻे सभु जेके आहिनि, तव्हां बि विया आहियो, सभु मार्केटिस खुली थी वञे ऐं उन खां पोइ वरी 6 वॻे ताईं वरी शाम जो हर शइ बंदि थी वञे. असां वटि 12-1 खां त शुरू थिए थी, माना कुदरती तौर ते इस्लामी तरीक़े सां बि असांखे जेके शयूं जेके आहिनि ॾींहं जो वधि में वधि जेकॾहिं इस्तेमालु कयो वञे उहो नथा कयूं. मां इहो आम तौर ते जेके बि यूरोप जा मुल्क आहिनि या अमेरिका मां पहिरियों दफ़ो वयुमि त मां उते ॾिठुमि ऐं उहे आहे इस्लामी तरीक़ो. ऐं हिते असां वटि असांजे मुल्क में उहो तरीक़ो राज नथो कयो वञे. जेकॾहिं अहिड़े क़िस्म ॿियो छॾियो की नंढा जेकॾहिं अहिड़ा स्टेप्स जेके आहिनि उन में एनर्जी केॾी बचंदी. ऐं माण्हू ठीकु आहे पहिरियों तकलीफ़ थींदी, पर मक़सदु इहो आहे त माण्हू उन ते जॾहिं हिरका थी आहे थोरो टाइम लॻंदो त पोइ उहे ज़ाहिर आहे जेकॾहिं उहे अमेरिका में या ॿियनि मुल्कनि में जेकॾहिं माण्हू इन खे अहिड़े कानून खे फॉलो करनि था त हिते बि उहे फॉलो कंदा. ऐं मां सम्झां थो त असांजी जेकी क़ौम आहे ऐं जेकॾहिं उन्हनि जे मुक़ाबले में ॾिठो वञे त असांजी क़ौम बसि उन्हनि खे सभिनी शुरू खां वठी आदत न विधी आहे. बाक़ी जेकॾहिं उन में जेकॾहिं थोरो नंढो मामिलो इवन मिसाल आहे तव्हांखे हिकिड़ो नंढो बिजली जो ब्रेक डाउन थियो त उन में केॾो ॾोह थियो ऐं उते ऐं अॼु बि मशहूरु आहे पूरी दुनिया जे अंदरि. त हिते त असां वटि असां जेकॾहिं सही तरीक़े सां पंहिंजी क़ौम खे अॻे खणी हलूं त मां सम्झां थो काफ़ी बहितरी थी सघे थी.
उनजो हल इहो ई आहे। ज़ाहिर आहे असां जेके सियासतदान आहिनि उहे पंहिंजी वेड़ मुंहुं ऐं पाण हाणे ॾिसो हाणे थोरी थोरी ॻाल्हि ते हाणे जेकी जीअं हाणे मौलाना साहिब जी ॻाल्हि सदीक़ फारूक साहिबु चयो, हिकिड़ी गेट टुगेदर त थी सघे थी न। हाणे ज़रूरी थोरी आहे त जेको आहे जॾहिं को अहिड़ो डिसीशन थिए पर ये जेके ख़बरूं साम्हूं पे आयूं अमां बिल्कुलु दुरुस्त हुन खां अॻु चयो एॾी डिफिसिट ट्रस्ट डिफिसिट आहे न, उहा न हुजणु खपे मां सम्झां। ठीक, पर इनखे ठीक केर कंदो ऐं ट्रस्ट वधंदड़ ट्रस्ट डेफिसिट के सिद्दीकुल फारूक साहब, सोराब साहब को आपने सुना, उन्होंने दुनिया की मिसालें दी और हम ये मिसालें सुनते हुए और देते हुए कभी नहीं थकते, लेकिन कब क्यों नहीं हम कर पाते। जिक्र ये भी करते हैं कि सारी चीज़ें हमारे पास मौजूद हैं, फिर साथ साथ उन्होंने जिक्र किया कि ये जो ट्रस्ट डेफिसिट है अब कैसे ख़त्म होगा। वो जिक्र कर रहे थे कि कोई फ़ैसला नहीं हुआ, आपने भी यही कहा, लेकिन ये जो बड़ी बड़ी ख़बरें सामने आ रही थी कि कोई पावर शेयरिंग का फार्मूला वहाँ पर तय हो चुका, निगरां सेटअप में किसका कितना हिस्सा होगा वो भी तय हो चुका, इन्होंने ज़्यादा कुछ माहौल को और ज़्यादा सनसनी खेज बना दिया। अब उस पर भी थोड़ी सी रोशनी डालें, फिर साथ साथ हमें ये भी बताएं कि अभी तक मशावरत पहुँची कहाँ तक है इन एक्चुअल निगरां सेटअप के हवाले से, अगर दुबई में मामला इस हद तक नहीं तय हुए। अच्छा, पहली बात तो नाजिया ये है कि जैसा कि बेग साहब ने बताया जी, इक्तिसादी सूरत हाल बेहतर होनी शुरू हो गई है। इदारे, सियासी जमातें, ये सब इस बात पर मुतफिक हो चुके हैं कि अगर हमने मईशत को ठीक ना किया, अगर हमने कोई कौमी प्रोग्राम इत्तेफाक राय से न बनाया तो फिर पाकिस्तान का मुस्तकबिल रोशन नहीं तारीख हो जाएगा। ये जो सोच पैदा हुई है इतने लंबे तजुर्बे और इतने 75 साल के बाद, ये बड़ी खुश आइंद। दूसरी बात यह है कि अब हमें गैर रवायती तरीक़ों पर अमल करना होगा, और जैसे एग्रीकल्चर की बात कर रहे हैं, जैसे बाकी चीज़ें, हमें ख़र्चे कम करने होंगे, हमें पॉलिसियों, आपने कहा वजह यह है कि हमारी पॉलिसियों में तसलसल नहीं रहा। 90 में जो ओपन मार्केट पॉलिसी, इकोनॉमिक पॉलिसी नवाज शरीफ साहब ने बतौर वज़ीर आज़म नाफिज की थी, 93 में उसका सत्यानाश कर दिया। वो जो सारी दुनिया से पाकिस्तानी आ रहे थे पाकिस्तान में पैसा इन्वेस्ट करने, उसको आगे लेके जाने के लिए, अगर वो सिलसिला चलता रहता, पॉलिसियों में तसलसल होता, आज पाकिस्तान बहुत आगे चला गया होता। फिर आप देख लें 2017 में डॉलर 100 रुपए का था, बहुत अच्छे काम हो रहे थे, फिर नवाज शरीफ साहब को हटाया गया। 2017 और 2023 देखें, इस अरसे में 5 साल 6 साल में क्या हो गया, बर्बादी हो गई। तो असल चीज़ पॉलिसियों का तसलसल, कौमी इत्तेफाक राय जो पैदा हो रहा है, मैं समझता हूँ कि अगर ये सोच चलती रही और इसी तरह से अमल भी होता रहा तो फिर हम इंशाअल्लाह मोहताजी से बचेंगे और पाकिस्तान बैनुल-अक़वामी बिरादरी में एक बाइज़्ज़त मकाम हासिल कर ले। ठीक, ये रियलाइजेशन मतलब आप कह रहे हैं कि आ चुकी है कि अब आगे बढ़ना है, और फिर कैसे आगे बढ़ना है। ठीक सिद्दीकुल फारूक साहब, साथ साथ मैंने ये भी आपसे ज़रूर जानना चाहेंगे कि निगरां सेटअप के वाले से, अभी आपने कहा, सोराब साहब ने कहा कि अभी तक कुछ फ़ैसला नहीं हुआ, कुछ तय नहीं हुआ। हम देख रहे हैं कि दिन बड़े कम रह गए हैं, और फिर जो एक बुनियादी एक जो रिक्वायरमेंट है कि अपोजिशन लीडर के साथ मशावरत होनी होती है वज़ीर आज़म साहब की, वो भी अभी तक नहीं हुई, उसका भी कोई बाज़ाब्ता। ऐसी कुछ इतलात सामने हैं कि शायद इस हफ्ते से, क्योंकि 10 अगस्त का जिक्र हो रहा है असम्बलियों की तहलील के हवाले से, तो इस हफ्ते से कुछ आगाज़ होने का की खबरें भी गर्दिश करी हैं। आप इस सिलसिले में कुछ कंफर्म करेंगे कि क्या मामलात हैं निगरां सेटअप के हवाले से? देखिए ना, तकरीबन 4 हफ्ते हैं जी, और मेरा ये ख्याल है कि केयर टेकर सेटअप में कुछ मोटे मोटे, ये तो गैर जानिबदार होना चाहिए ना। ये तो नहीं होगा ना कि इधर से सिद्दीकुल फारूक हो गया,
उधर से सोराब साहब हो गए, उधर से मौलाना साहब का कोई बंदा हो गया, ऐसा तो नहीं होगा। केयर टेकर सेटअप में गैर जानिबदार लोग लाने होंगे अगर हमने इंतखाबात को क्रेडिबिलिटी देनी है, बाकी मामला ठीक होंगे। उधर इलेक्शन कमीशन जो है वो भी माशाल्लाह इंडिपेंडेंट है। तो ये मैं चूँकि इन तमाम मामलात को देखता रहा हूँ, करीब बैठता रहा हूँ, तो ये कोई मुश्किल नहीं, आप इसमें परेशान ना हो। मौलाना भी गिला नहीं करेंगे और भी कोई गिला नहीं करेगा। लीडर ऑफ द अपोजिशन से आइनी तौर पर मशवरा वज़ीर आज़म में करना होता है, वो हो जाएगा इंशाअल्लाह। ठीक एजाज साहब, ॿुधंदा परेशानी का ॻाल्हि कोन्हे, ही सभु जेके मामला आहिनि सिलसिलो जल्दी शुरू थी वेंदो ऐं परेशानी जी का ॻाल्हि कोन्हे। अवां कीअं ॾिसो पिया समूरनि मामलनि खे? बिल्कुलु, मां सदीकुल फारूक साहब जी हिन ॻाल्हि सां इतफ़ाक़ थो कयां त जहिड़ो माहौल ठहियो पियो आहे हिन महिल, उन माहौल जे हिसाब सां त इहा ॻाल्हि मौज़ून लॻे थी त इस्टेब्लिशमेंट, हुकूमत, इहे सभु हिकु पेज ते आहिनि ऐं थोरी सी जेका अनइज़ीनेस या जेको हिकिड़ो जुडिशरी जे फोरम तां मामिलो आहे उहो बि जल्द रुकावट दूर थी वेंदी ऐं उहे पाण खे उन्हनि रिस्ट्रिक्ट बि कयो आहे काफ़ी मामलनि में। असां ॾिठोसीं जहिड़े तरीक़े सां सिविलियन जो केस जेको आहे उहो मिलिट्री कोर्ट जे हवाले सां हलण जो मामिलो हुयो, जंहिंमें चीफ जस्टिस साहब जेको आहे त उहो को PTI जे हम ख़्याल यूट्यूबर सां घुराए उन्हनि सां जेका कचहरी कई ऐं जेके शयूं उन्हनि खे ॿुधायूं त उन में उन इहो बि चयो त मां को अहिड़ो फ़ैसिलो वेंदे वेंदे ॾेई वेंदुसि जो तव्हां सभु हैरान हूंदा। तव्हां उन सरप्राइज़ जो बि सभिनी खे आहे एतिरा पंहिंजो इंतज़ारु त उहो छा कहिड़ो सरप्राइज़ थो अचे। ऐं जेको केयर टेकर सेटअप आहे त उन ते मुंहिंजो ख़्यालु आहे त इन प्रिंसिपली त शयूं सभिनी इहो एग्री कयो आहे ऐं सभिनी धुरनि खे उन में नुमाइंदगी मिलंदी। उन्हनि जे नामज़द कयल जेके थी सघे थो मुख़्तलिफ़ शोबनि जा माण्हू हुजनि ऐं उन में प्राइम मिनिस्टर जेको वज़ीर आज़म जे लाइ हिकिड़े सहाफ़ी जो नालो बि हले पियो ऐं हिन महिल ताईं त तक़रीबन उहो सभिनी खां टॉप ते आहे। त जंहिंमो शयूं लॻनि थियूं त इहे सभु इन हिकिड़े ई पेज ते आहिनि ऐं इन सां को एॾो वॾो इशू न थींदो। जेसिताईं तालुक़ु आहे अपोज़िशन लीडर जो, त अपोज़िशन लीडर बि घर की बात है त वारी ॻाल्हि आहे त उन में उहो त वीचारो हा में हा मिलाईंदो, उहो को एतिराज़ अहिड़ो न कंदो। त जेके मेजर स्टेक होल्डर आहिनि उन्हनि सभिनी में जनरली शयूं हिकिड़ियूं ॼण तय लॻनि थियूं पियूं, अहिड़ो उन्हनि जी अनाउंसमेंट बाक़ी आहे। ठीकु, त ही दुबई वारा मामला मुल्क अंदरि कहिड़े वक़्त खां शुरू थींदे ॾिसो पिया? मियां साहब जी वापसी जे हवाले सां बि अॻु मतज़ाद ख़बरूं साम्हूं आयूं, अगस्त जो ज़िक्र थियो, सेप्टेम्बर जो ज़िक्र थियो, उन खां अॻु जो ज़िक्र थियो, हींअर छा इतला साम्हूं अचनि पिया उन हवाले सां? ॾिसो, मियां साहब जी वापसीअ जे राह में जेके बि रुकावटूं हुयूं ऑलमोस्ट उहे सिधी थी चुकियूं आहिनि। अदालत इहा गवाही थी ॾिए त हिकु कूड़ो केस ठाहियो वियो, हुनखे बदनाम कयो वियो। जॾहिं अहिड़े क़िस्म जी गवाही अदालत जे तरफ़ां अची वई त उन खां पोइ मां नथो सम्झां त हाणे कंहिं फोरम तां जेकॾहिं का अहिड़ी खेशतबाज़ी केरु करे, उहो जीअं पाण चयोसीं त उहे शयूं जेकॾहिं का थोरी घणी बि हिकिड़ी वहम गुमान में का शइ अचण जहिड़ी ॻाल्हि आहे बि सही, त उहा बि जल्द ख़तमु थी वेंदी। उहो कोई एॾो वॾो ड्रिगो अरसो आहे कोन, उहो हाणे हफ़्तनि जी ॻाल्हि रही आहे। त मियां साहब जो मां सम्झां थो त बिल्कुलु कहिड़े बि महिल अची सघे थो, मथे महीने अगस्त में बि अची सघे थो, वरी 2-3 ॾींहं डिले बि करे सघे थो। उहो हुननि जो पंहिंजो इंटरनल मामिलो आहे। त बहरहाल हू ऑलमोस्ट 90% खां वधीक सेटिस्फाइड आहिनि हाणे। त हुनजे लाइ वापसीअ जे लाइ ग्राउंड तयारु थी चुको आहे, राह हमवार थी चुकी आहे ऐं रुकावटूं हाणे एतिरियूं नज़र नथियूं अचनि। त मुंहिंजो ख़्याल आहे त उहो हुननि जो हिकिड़ो पॉलिटिकल डिसीजन मे बी 14 अगस्त ते करे या उन खां पोइ करे। त बहरहाल मियां साहब इज़ वेरी मच देयर, उहो हिन कैंपेन बि हलाईंदो ऐं उहो वॾो पॉलिटिकल स्टेक होल्डर बि हूंदो फ्यूचर सेटअप जे हवाले सां। त बाक़ी जो अंग्रेजी में चवंदा आहिनि मैन प्रोपोज़ल गॉड डिस्पोज़ल, सो लेट्स सी त थिए छा थो। ठीकु, एजाज साहब वेंदे वेंदे पोइ सोराब साहब खां फाइनल कमेंट वठंदसि। त वेंदे वेंदे जेको सनसनी खेज़ ट्वीट जो मूं ज़िक्र कयो शहबाज शरीफ़ साहब जो, अव्हां जीअं अॻु ज़िक्र कयो त जेको हीउ ट्रायल आहे उहो तमामु घणो डेडली पावरफुल आहे, तमामु घणा जेके हुन में आहिनि ख़ान साहब जे हवाले सां तोशा खाना मामिलो थियो या उन खां अॻु हाणे हीअ जेका सूरत हाल नज़र अचे पई 9 मई खां पोइ
ही तमामु वॾो इल्ज़ाम आहे, तमामु वॾी अहम उन में मामलनि जेके शयूं साम्हूं अचनि पियूं तमामु अहम आहिनि। ही मामलो केसि ताईं वेंदे ॾिसो पिया ऐं इहे कहिड़ियूं ॾुखियाइयूं पैदा कंदो, कहिड़ियूं हालतूं पैदा कंदो ख़ान साहब लाइ? ॾिसो, फ़िलहाल त मूंखे हिकिड़ी सियासी घुर्ज मुताबिक़ इहे शयूं जीअं हिक ॿिए जे लाइ चयूं वेंदियूं आहिनि, उहो हिकिड़ो पॉलिटिकल प्रेशर क्रिएट करण जे लाइ उहे शयूं आहिनि पंहिंजी जाइ ते। बाक़ी हिन में को अञा ताईं को अहिड़ो ठोस एलिमेंट न शाहिदीअ जे हवाले सां वज़ीर आज़म को ज़िक्र कयो आहे, न इशारो ॾिनो आहे। बाक़ी बस उहो जेको हिकिड़ो पाकिस्तान में गर्मा गर्म माहौल जोड़णो हूंदो आहे त उन हद ताईं मां सम्झां त इहा शइ पॉलिटिकल कंज़म्पशन जे लाइ त ठीकु आहे। बाक़ी शायदि कोर्ट ऑफ लॉ में अञा ताईं अहिड़ी का शइ साम्हूं मुंहिंजे नज़र में घटि न आई आहे नॉलेज में, जंहिंजे बुनियाद ते इहो चई सघिजे त इहो कन्विक्शन जो सबबु थी सघे थो। बिल्कुलु हे त अगामे वारो तमामु नंढड़ो केस आहे। मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब ते तव्हां ख़बर आहे त इन खां वॾो केस हुयो अॻे, अदालत खां सज़ा बि हुई। मां बिल्कुलु एग्री कयां थो एजाज़ साहब सां। ही जेका ॻाल्हि कनि पिया त शहबाज़ शरीफ़ साहब जो ट्वीट ऐं ही एॾा मामला त आर्मी चीफ जे कातिलाणे हमले जी मुहिम उहे हले थो सॼो मामिलो, पर मक़सदु आहे त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब अची वेंदो ऐं बाक़ी जेकी सूरत हाल आहे, अॻे जेकी सूरत हाल रही, असां त इन शइ जा क़ाइल आहियूं त जेके बि सियासतदान आहिनि पाकिस्तान जा उहे सभु ऑन ग्राउंड हुजणु खपनि ऐं उन्हनि खे माइनस न थियणो खपे। ऐं जॾहिं तव्हां पाण ॾिठो आहे त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का थी आहे डेवलपमेंट त पोइ मजबूर थी करे वरी ॿिए वक़्त में उन सियासतदान खे वापसि बि आंदो वियो आहे। त मां सम्झां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको मूंखे नज़र अचे थो उनजो बि इहो मौक़िफ़ आहे त कंहिं बि जमात ते बैन न थिए ऐं सभिनी खे प्ले लेवल इक्वल मिले। ऐं मां सम्झां थो जेकॾहिं इहे सूरत हाल असांखे मिले आहे शुरू खां वठी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ज़्यादती न थिए आहे त अॼु पाकिस्तान जी इहा पोज़ीशन न हुजे हा। सदीक़ फारूक साहब जेकी ॻाल्हि कई जेकी 93 जी, मां उन सां डिसएग्री कयां थो। 93 में का अहिड़ी पॉलिसी मोहतरमा चेंज न कई ऐं मियां नवाज़ शरीफ़ जॾहिं बि आयो आहे जेके बि सुठियूं पॉलिसियूं जेके पाकिस्तान खे जेके वॾे में वॾा जेके फ़ाइदा थिया आहिनि, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां वठी पाकिस्तान जेकॾहिं मज़बूत थियो आहे त उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में मज़बूत थियो आहे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह तव्हांखे पाण ख़बर आहे त एंटी एस्टेब्लिशमेंट पार्टी रही आहे ऐं उन खां पोइ बि अवाम उन खे आंदो ऐं जहिड़े तरीक़े सां इमरान ख़ान आयो उहो बि तव्हांजे साम्हूं आहे, उन खे कंहिं आंदो कीअं आयो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अयूब ख़ान जे मुखालफ़त में आयो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जनरल ज़िया जी मुखालफ़त में आई, वरी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे तव्हांखे पाण ख़बर आहे त मुशरफ जी मुखालफ़त में आई। पर असां पीपल्स पार्टी जी कम अज़ कम नून लीग वारा इहा ॻाल्हि मञनि त हमेशह नून लीग खे भी पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा सियासत में अंदर रखने की कोशिश वक्त मुझे पूरा थे। सिद्दीकुल फारूक साहब, आपका जिक्र हुआ, आपकी बात को उन्होंने रिस्पॉन्ड किया, वन लाइनर अगर आप ऐड करना चाहें। मैं सिर्फ ये अर्ज करूंगा कि शहीद बेनज़ीर भुट्टो साहबा को 93 में जब इक़्तिदार मिला, आपको मालूम है कि उनको पूरे इख्तियारात ही नहीं दिए गए थे, वो कोई कुछ और ही करता रहा। वो सारा अरसा जो है ना, उसमें जिस तरह के ये जाने वाले आर्मी चीफ ने कहा, तो बहुत ज़्यादा मुदाखलत थी एस्टेब्लिशमेंट की, ठीक, तो उन्होंने बहुत कम किया। ठीक सिद्दीकुल फारूक साहब, टाइम पूरा हो गया है प्रोग्राम का। आपका बहुत शुक्रिया, आपने वक्त निकाला आज के प्रोग्राम के लिए। सुराब सरकी साहब वहाँ जी वरी मेहरबानी, एजाज़ मार साहब आई, मिर्ज़ा इख्तियार बेग साहब भी मुसां गॾु कुछ देर लाइ प्रोग्राम में मौजूद हुआ। नाज़रीन, गुफ्तगू आऊं ॿुधी पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। फोटो कढिया।